जी नाज़रीन खे आगाह कयूं T20 वर्ल्ड कप पाकिस्तान खिलाफ भारत जी चौथी विकेट भी किरी पई आहे। ख़बर खे ॾियो पिया सूर्या कुमार 15 रन्स ठाहे आउट थी विया आहे। रोहित शर्मा ऐं KL राहुल 4-4 रन्सूं ठाहे सघिया आहिनि। सूर्या ऐं रोहित हारिस रऊफ़ जो शिकार बणिया। राहुल खे नसीम शाह पवेलियन मोकिलियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन खे आगाह कंदा पाकिस्तान पैरां बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में 8 विकेटुनि जे नुक़सान ते 160 रन्सुनि जो हदफ़ ॾिनो। ख़बर सां हिकु ॿीहर शेयर कंदा या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कंदा T20 वर्ल्ड कप पाकिस्तान खिलाफ भारत जी चौथी विकेट 26 रन्सुं ते किरी पई आहे। सूर्या कुमार 15 रन्सूं ठाहे आउट थी वियो। रोहित शर्मा ऐं KL राहुल 4-4 रन्सूं ठाहे सघिया। खबर के हवाले से नाज़रीन खे आगाह कंदा भारत की चौथी विकेट 31 रन्सुं ते किरी पई आहे। सूर्या कुमार 15 रन्सूं ठाहे आउट थियो। रोहित शर्मा ऐं KL राहुल 4-4 रन्सूं ठाहे सघिया। बिल्कुल नाज़रीन क्रिकेट के हवाले से आगाह कयूं पिया इंतहाई दिलचस्प मुकाबलो थियो है। पाकिस्तान ऐं भारत विच में मेलबर्न के ग्राउंड में मुकाबलो है। शायकीन जेके आहिनि इंतहाई दिलचस्पी से मुकाबलो ॾिसी रहिया आहिनि। ख़बर खे ॾियूं पिया T20 वर्ल्ड कप पाकिस्तान खिलाफ भारत की चौथी विकेट भी किरी पई आहे। खबर सां हिकु ॿीहर शेयर कंदा नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदा T20 वर्ल्ड कप पाकिस्तान खिलाफ भारत की चौथी विकेट किरी पई आहे। 31 रन्सुं ते किरी पई आहे। सूर्या कुमार 15 रन्सूं ठाहे आउट थी वियो। रोहित शर्मा ऐं KL राहुल 4-4 रन्सूं ठाहे सघिया। सूर्या ऐं रोहित शर्मा हारिस रऊफ़ जो शिकार बणिया जॾहिं त राहुल खे नसीम शाह पवेलियन मोकिलियो। पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में 8 विकेटुनि जे नुक़सान ते 160 रन्सुनि जो हदफ़ ॾिनो। खबर सां हिकु ॿीहर शेयर कंदा नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ सां हिकु ॿीहर शेयर कंदा T20 वर्ल्ड कप पाकिस्तान खिलाफ भारत की चौथी विकेट 31 रन्सुं ते किरी पई आहे। सूर्या कुमार 15 रन्सूं ठाहे आउट थियो। रोहित शर्मा ऐं KL राहुल 4-4 रन्सूं ठाहे सघिया जॾहिं त सूर्या ऐं रोहित हारिस रऊफ़ जा शिकार बणिया।